नादिन क़ौमी असैम्बली जे 6 ऐं पंजाब असैम्बली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ वोटनि जी ॻणप जारी आहे, जॾहिं त गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ एन अरिड़हं हरिपुर ते नून लीग उम्मीदवार बाबर नवाज़ खान 7109 वोट खणी पहिरें नंबर ते आहे। PTI जी हिमायत याफ़्ता उम्मीदवार शहरनाज़ उमर अयूब 5518 वोट हासिल कया आहिनि। वोटनि जी ॻणप दौरान पोलिंग स्टेशन्स अंदरि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन, असां वांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त क़ौमी असैम्बली जे 6 ऐं पंजाब असैम्बली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ वोटनि जी ॻणप जारी आहे, जॾहिं त गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ एन अरिड़हं हरिपुर ते नून लीग उम्मीदवार बाबर नवाज़ खान 7109 वोट खणी पहिरें नंबर ते आहे। PTI जी हिमायत याफ़्ता उम्मीदवार शहरनाज़ उमर अयूब 5518 वोट हासिल कया आहिनि। वोटनि जी ॻणप दौरान पोलिंग स्टेशन अंदरि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि।